नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे टंडोलियार में ख़बर ॾींदा हलूं त टंडोलियार में एक्साइज़ पुलिस इलाइक़े जे ज़मींदार ज़ाहिद जट जे पुट खे भाण जे बोरियुनि सां भरियल डारसन समेत खंबी गुम करे छॾियो। 1 लख रुपया रिश्वत खां पोइ वारसनि खे डारसन त मिली वियो, पर डारसन में पियल DAP भाण जूं बोरियूं ऐं नौजवान शानी जट न मिली सघियो। नौजवान शानी जट जे वारसनि संदसि बाज़ियाबी लाइ नेशनल प्रेस क्लब साम्हूं सख़्तु एहतिजाज कयो। टंडोलियार एक्साइज़ पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। नौजवान जे पीउ ज़ाहिद जट चयो आहे त एक्साइज़ पुलिस ऑफिसर इशफाक काइमखानी मुंहिंजे पुट शानी खे भाण सां भरियल डारसन समेत अगवा कयो आहे। असां 1 लख रुपया ॾिनो आहे, जंहिं जे बदिले में डारसन ख़ाली मिली आहे। डारसन में पियल भाण मुंहिंजो पुट न मिलियो आहे। जंहिं बाद राब्तो करण ते एक्साइज़ ऑफिसर पुट जी बाज़ियाबी लाइ अञा वधीक 4 लख रुपया घुरे पियो। न ॾियण जी सूरत में संगीन केसनि में फासण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।